मुलाजिम तलहार वेझो बार बिना छित जे निटण उस में तालीम पिराए रहा आहिनि। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾिसूं था तलहार मां KTN न्यूज़ जे रिपोर्टर हुसैन बख्श गोपांग जी हिन रिपोर्ट में। जी नाज़रीन, असीं वक्त मौजूद आहियूं तलहार वेझो यूनियन काउंसिल सईदपुर जे ॻोठ रमज़ान निज़ामाणी में। हिते हिकु प्राइमरी स्कूल आहे जेका उताक में नथी, उहा बि अनेक मसइलनि जे वरचड़ियल आहे। अचो त हिन स्कूल में पढ़ंदड़ शागिर्दनि, उस्तादनि ऐं हितां जे मकामी ॻोठाणनि सां ॻाल्हायूं त असांखे छा था ॿुधाइनि। असांजे बिल्डिंग कोने, असांजे स्कूल कोने, असांजे बाथरूम कोने। सैयद मुराद अली शाह के अपील आहे त असांखे बाथरूम ऐं स्कूल ऐं पानी जी खोट आहे, असांखे इहे नलका लॻाए ॾे। असां उताक में पढ़ूं था, सिकाड़े में पढ़ूं था, असांखे महिरबानी करे स्कूल ठाराए ॾियो। हिते 3-4 किलोमीटर पंधु करे ईंदो आहियां। मुंहिंजो ॾाढो पढ़ाई सां शौक़ु आहे। सच पुछो त हिन रोशनी जे दौर में असांजो GPS रमज़ान निज़ामाणी जेको आहे सो सभिनी सहूलियतुनि खां महरूम आहे। असां वटि न त स्कूल जी बिल्डिंग आहे ऐं न त स्कूल में को फर्नीचर आहे ऐं पाणी जे पीअण जी सहूलियत कोन्हे। हिते बुनियादी तौर ते हिते कुझु मसइला आहिनि हिन स्कूल सां। हिकु त स्कूल जी जेका बिल्डिंग आहे कान का, को बि जेको कमरो कोन्हे सरकारी तौर ते जेको हिते तइमीर थियल हुजे। इहो ॻोठाणनि जी जेका हिकिड़ी ओताक आहे उन में ही स्कूल हली रहियो आहे, उनजी महिरबानी आहे जेको हिननि। तंहिंखां पोइ हिते जा जेके ॿार आहिनि इहे काफ़ी पंधु करे ॿियनि ॻोठनि खां अचनि था, तमामु घणो पंधु करे 5-6-7 किलोमीटर खां बि ॿार हिते अचनि था ऐं पढ़ण लाइ अचनि था। त हिननि खे कंहिं क़िस्म जी न बाथरूम जी सहूलियत आहे, न हिननि खे कंहिं पाणी जी सहूलियत आहे, न हिननि खे बिल्डिंग जी सहूलियत आहे। हिन स्कूल खे जेको सो बुनियादी सहूलियतूं मतिलबु त बिल्डिंग, उन खां सवाइ पाणी जी ऐं हिन खां अलावा जेको सो फर्नीचर जी सहूलियत ॾिनी वञे। हिननि शागिर्दनि, ॻोठाणनि ऐं उस्तादनि जा तव्हां वीचार ॿुधा। हिननि जो वज़ीर आला सिंध, वज़ीर तालीम सिंध सईद गनी खां मुतालबो आहे त फौरी तौर ते हिन ॻोठ में सरकारी बिल्डिंग ॾिनी वञे ऐं ॿियूं घुर्बल सहूलियतूं पुनः फराहम कयूं वञनि। कैमरामैन अली रज़ा ख्वाजा सां गॾु मोहम्मद हुसैन गोपांग, KTN न्यूज़ तलहार।